खडड़ो नाजिया शाकिर तंजीम निशात जमाल लवारी शरीफ मरकज़ निशात तरफ़ां ज़िले सांगड़ जो पहिरियों दौरो बराए तंजीमी साल 2021-22 मरकज़ी सदर मोहम्मद सलीम साहिल जूणेजो जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंजी कार्रवाई मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी बशीरुद्दीन जूणेजो हलाई। दौरे में मरकज़ी सदर पारां ज़िले सांगड़ जी पुराणी बाडी खे डिज़ाल्व करे नई ज़िले बाडी जो ऐलान कयो वियो, जंहिंमें सदर ज़फ़रुल्लाह टालपुर, नायब सदर निसार अहमद ॾाहिरी, जनरल सेक्रेटरी वहीदुल्ला ॾाहिरी, जॉइंट सेक्रेटरी इसरार अहमद ॾाहिरी, फिनांस सेक्रेटरी निज़ामुद्दीन ॾाहिरी ऐं प्रेस सेक्रेटरी वसीम अकरम टालपुर चूंडिया विया, जिन खां हलफ़ पिणु वरितो वियो। हिन दौरे में मरकज़ी नायब सदर मोहम्मद यासीन टालपुर ऐं मरकज़ी फिनांस सेक्रेटरी मुख्तियार अहमद कीरियो पिणु मौजूदु हुआ। नई बाडीअ जे ऐलान ऐं हलफ़ बिरादरीअ खां पोइ ज़िले जे तंज़ीमी सूरतहाल, उन में तालीमी मयार ऐं तंज़ीमी रुख़ ते ॻाल्हि ॿोल्हि कई वई, जंहिं दौरान नए उहिदेदारनि ऐं मरकज़ी नुमाइंदनि पंहिंजा इज़हार ख़्याल कया। आख़िर में मरकज़ी सदर मोहम्मद सलीम साहिल जूणेजो पंहिंजे सदारती ख़िताब में चयो त निशात हमेशह बेलोस ख़िदमत जो पेकर रही आहे ऐं तालीमी सुजाॻी व बेदारी पैदा कई आहे। हिन वधीक चयो त निशात पैगाम लवारीअ जी प्रचार कंदी रही आहे ऐं पिणु फ़िलाही मैदान में पंहिंजो तारीख़ी किरदारु अदा कंदी रहे थी। हिन साल बि असां उन ॻाल्हि जो यकीन था ॾियारियूं त तालीमी जागरता तालीम जे हुसूल ऐं फ़िलाही मैदान में पंहिंजो पाण मल्हाए वेंदो, जेको असांजो नस्बुल ऐन आहे। रिपोर्ट वसीम अकरम टालपुर, खडड़ो।